बोल गुरु नानक देव की जय। साईं लैणा राम साहेब की जय। साईं लाला राज साहेब की जय। पूज्य माता साहेब की जय। पूज्य अम्मा साहेब की जय। परम पूज्य दादी साहेब की जय। सर्व संतन महात्माओं की जय। गुरुवारी प्यारी साथ संगत सबनी के ओम शांति। जयड़ो न मिठड़ो आए परमात्मा जो नालो, परमात्मा जो नालो, ऊंदे में दे उजालो। कैड़ो न मिठड़ो आए लाला राज जोत नालो, लाला राज जोत नालो, ऊंदे में दे उजालो। गोपी चंद के ज्ञान आयो, माता मीणा बुधायो। श्री राम जे भजन बिन जीवन आए अजायो, जीवन आए अजायो। रखतात तू बेटै जी, तृष्णा के दे तालो। रखतात तू बेटै जी, तृष्णा के दे तालो। परमात्मा जो नालो, ऊंदे में दे उजालो। कैड़ो न मिठड़ो आए माता साहेब जोत नालो, माता साहेब जोत नालो, ऊंदे में दे उजालो। गणिता के ज्ञान आयो, ऐरा भी आनंद पायो। गोपिन विषाम पुठिया, गरबार हो भुलायो, गरबार हो भुलायो। मीरा बिना मद में पीवई जहर जो प्यालो। मीरा बिना मद में पीवई जहर जो प्यालो। परमात्मा जो नालो, ऊंदे में दे उजालो। कैड़ो न मिठड़ो आए अम्मा साहेब जोत नालो, अम्मा साहेब जोत नालो, ऊंदे में दे उजालो। जय के अदात ऐड़ी, तरंदो की सोई पैरी। माधव बिना भजन जे, जिंदगी अजय रजैनी, जिंदगी अजय रजैनी। व्याभी नशा गणा तई, पर न जो नशो निरालो। व्याभी नशा गणा तई, पर न जो नशो निरालो। परमात्मा जो नालो, ऊंदे में दे उजालो। कैड़ो न मिठड़ो आए दादी साहेब जोत नालो, दादी साहेब जोत नालो, ऊंदे में दे उजालो। लैणा राम
सतगुरुदेव भगवान की जय। पढ़। जिंदगीअ में जेतिरा भेरा बि फतेह मिली अथई, निमरता सां ई मिली अथई। निमरता सां ई फतेह मिलंदी आहे, ॾाढाईअ सां न। माना इन मां असां सम्झूं त असांखे छा सिखणो आहे। निमरता की न ॾाढाई, छा में मज़ो आहे? मज़ो त निमरता में आहे न, पोइ छो नथा कयूं? सम्झूं बि था ॾाढाईअ में मज़ो कोन्हे। ॾाढो माण्हू कंहिंखे वणंदो आहे, हर कोई बि ॾके उन खां। ॾाढे माण्हूअ खां सभु ॾकंदा आहिनि न, त अहिड़ो माण्हू वणंदो आहे कंहिंखे। त पोइ अहिड़ा बणूं न जो असां सभिनी खे वणूं, सभु असां सां प्यार कनि, सभु इज़त ॾियनि। वणंदासीं त असांखे प्यार कंदा न। निमरता में ई मज़ो आहे। हिन में ईंदो आहे न त निमरता जा मण बि फ़ाइदेमंद ऐं अहंकार जी रती बि नुक़सान वारी। अहंकार तुर बि कंहिं में हूंदो न, केरु ईअं ॻाल्हाईंदो त चवंदासीं ॻाल्हाए त कीअं थी, पाण जहिड़ो कंहिंखे सम्झे ई कोन थी, चवंदा आहियूं। ऐं निमरता कंहिं में केॾी बि हुजे, कॾहिं कंहिं चयो त भई हेॾी निमरता कोन ठही, चवंदासीं कॾहिं? उन जा पिया गुण ॻाइजंदा निमरता वारे माण्हूअ जा, सभिनी खे पियो वणंदो, सभु अॻियां विहारींदसि। पाण बि अहिड़ा बणूं। हे शास्त्र सभु असांजे लाइ ठाहिया आहिनि, तिन मां ॿुधी असां सिखूं। ईअं ई कोन संत पंहिंजे लाइ कोन ठाहे विया आहिनि, असांजे लाइ ठाहे विया आहिनि। पाण त करणी करे विया आहिनि न एॾी। उन्हनि खे सभु अनुभव आहे, तॾहिं त ठाहिया अथनि। हेॾा जो दृष्टांत रोज ॿुधूं था त उहे कंहिंजे लाइ? संत उहे बि असांजे लाइ था ॿुधाइनि न। त असां डायरेक्ट नथा सिखूं त दृष्टांत ॾेई ऐं सेखारनि था त हीअं सिखो। इन करे हर कोई संत कोई न कोई दृष्टांत ॿुधाईंदो अथव, काई न काई कथा ॿुधाईंदा आहिनि। खाली सत्संग ॿुधाइनि न, खाली प्रवचन कनि त असांखे न वणे। असांखे एॾो ज्ञान कोन्हे, इन करे विच विच में कथा ॿुधाईंदा आहिनि, विच विच में भॼन ॻाईंदा आहिनि। त असां ईअं टिकिया वेठा हुजूं। जेकॾहिं सची मुक्ति ऐं आज़ादी खपई त सतपुरुषनि जे हुकुम में रहो। सची मुक्ति ऐं आज़ादी खपई त सतपुरुषनि जे हुकुम में रहो। उन्हनि जे पाबंदीअ में रहंदासीं न त मुक्ति मिलंदी, त असांखे आज़ादी मिलंदी। उन्हनि जे बंधननि में रहूं। हिकु दफ़ो भॻवानु कथा पियो करे त विच में हिकु जॻियासु पुछेसि थो त भॻवानु बंधन छा थींदो आहे? भॻवानु कोई जवाबु नथो ॾेसि। भॻवान जे पासे में हिकिड़ो ईअं कुझु वस्त्र कपिड़ो ईअं ई रुमाल वांगुरु पियो हो, उहो खणी ऐं उहो खोले ऐं उनखे ॻंढ थो ॿधे, रखी थो छॾे। चए थो अलाए छो जवाबु नथो ॾे भॻवानु।
सत्संग पूरो थिए त भला पोइ पुछांसि। वरी भॻवान सत्संग चालू करे छॾियो। वरी ॿियो जॻियासू त उथे त भॻवान मोक्ष छा थींदो आहे? त उनखे भॻवान जवाबु नथो ॾे। उन रुमाल में जेका ॻंढ ॿधी आहे न, वरी उहो खणी उहा ॻंढ खोले ऐं वरी रखी थो छॾे। वरी सत्संग चालू थी वियो। सत्संग पूरो थियो त उहे ॿई उथिया। भॻवान खे था चवनि त भॻवान असां तव्हां खां ॿिन्ही हिकु सुवाल पुछियोसीं। चईसि छा पुछियो? त हुन चईसि मां पुछियोमांव त बंधन छा थींदो आहे, ऐं हिन पुछियव मोक्ष छा थींदो आहे, त तव्हां जवाब ई कोन ॾिनव। त भॻवान चईसि मां जवाबु ॾिनोमांव पर तव्हां सम्झव कान। हिन में मां जेका ॻंढ ॿधी न, उहो बंधन जो जवाबु ॾिनोमांव। जंहिंजे मन में अंदरि उहे ॻंढियूं ॿधी पयूं सालनि खां वठी, फलाणे मूंखे हीअं चयो, फलाणे मूंखे हीअं चयो, फलाणे मूंखे हीअं चयो, पोइ उन सां ॻाल्हाइण बंदि करे छॾनि। उहो माण्हू न वणे, उनजी ॻाल्हि न वणे, उन सां रस्तो कट करे छॾनि। उहा अंदरि जेका आहे न, उहा गांठ रखी था छॾनि। भई इन सां हाणे मां रस्तो न रखंदुमि। उनखे चइबो आहे बंधन। संसार जे बंधननि में आहियूं तॾहिं उहे ॻाल्हियूं खणी वेठा आहियूं मन में। वरी हुन पुछियो मोक्ष, त उहा ॻंढ मां खोले ॾेखारीमांव। उहे मन मां जॾहिं अंदरां उहे ॻंढियूं कढी छॾींदव न, भई चई त ठहियो, भले हेॾा साल थी विया मां रस्तो न रखियो आहे, पर हाणे जॾहिं गॾिजंदो न, मां हुन सां ॻाल्हाईंदुमि, मां हुन सां भाकुर पाए मिलंदुमि। पहिरियों त मन ई मन में हुनखे माफ़ी ॾेई छॾियो, त तव्हांजे अंदरि उहा भावना अचे त इहे गॾिजे त मां ॻाल्हायांसि। माना तव्हां सम्झो मुक्त आहियो। भई इनखे मोक्ष चइबो आहे। त असां बि त उहे ॻाल्हियूं रखी वेठा आहियूं न। हेॾा साल अॻु मूंखे हीअं हिन चयो, यादि आहे, मूंखे विसरियो थोरी आहे। एॾो कीअं था यादि रखूं? वरी फलाणी फलाणी बीठी हुई, साम्हूं करे ॿुधाईंदीमांसि। उहे जो एॾियूं ॻाल्हियूं अंदरि असां भरे वेठा आहियूं, त पोइ हे वचन किथे वियनि, ज्ञान किथे टिके टिके। जॾहिं उहे ॻाल्हियूं कढंदासीं तॾहिं हे ॻाल्हियूं असांखे यादि रहंदियूं। अंदरि जॾहिं साफ़ कंदासीं, न त पोइ केतिरो बि ज्ञान जूं ॻाल्हियूं ॿुधूं, अंदरि ई साफ़ न हूंदो त हे वचन यादि रहंदा ई कोन असांखे, मथां हली वेंदा। संसार जूं ॻाल्हियूं जेके असांखे हिक कन खां ॿुधी ॿिए खां कढी छॾणियूं आहिनि, उहे असां अंदरि हीअं हृदय में छापे छॾियूं, नथियूं विसरनि। ऐं हे वचन जेके असांखे छापणा आहिनि, उहे असां हिक कन खां ॿुधी ॿिए खां कढी था छॾियूं। सालनि जूं ॻाल्हियूं बि जो यादि था रखूं, हीअ मूंसां ईअं छो हली, इहे ॻाल्हियूं ई असांखे पुठियां थियूं करे छॾनि। उहे पोइ अॻियां अचण न ॾींदियूं। इहे रुकावट आहिनि असांजे तरक़ीअ में, इहे रुकावट आहिनि ॻाल्हियूं। पोइ असां तरक़ी कीअं करे सघंदासीं, कीअं मंज़िल ते पहुची सघंदासीं? पोइ असांजो सभु ॿुधण अजायो। हेॾो ॿुधूं था, सभु चवनि थियूं राजकोट जहिड़ो सत्संग किथे कान्हे, चवंदियूं न। ऐं आहिनि बि घणा सत्संग, चौधारी राजकोट में ॾिसो त चौधारी
सत्संग, घणियूं दरबारियूं, घणा संत आहिनि। हींअर माना लॻभॻि माण्हुनि खां घुमण विसरी वियो अथव ॿाहिरि। शाम जो सभु सत्संग में हिरियल आहे। ॾाढो सुठो आहे इहो। इहो हिकु नेम बि ॾाढो सुठो आहे भई सत्संग में रोज़ वञूं था, पर उन मां खणूं त सही, कुझु सत्संग मां पिरायूं त सही, कुझु त असां में चेंज अचणु खपे न सत्संग खां पोइ। त उहो जॾहिं अमल कंदासीं न त असां में चेंज ईंदो। खाली डुकूं न पाइणियूं, 6 थियनि ईअं भॼूं, ईअं न करिणो आहे। उन मां सभु ॻाल्हियूं सिखणियूं। जीअं हींअर चयोमांव शेवा सिखियूं आहियो सत्संग मां, इहो बि सत्संग मां ई सिखियूं आहे। ॾाढो सुठो गुण आहे इहो, सुठो कमु सिखियूं आहियो, पर ॿियूं बि त ॻाल्हियूं सिखणियूं न। कि न केरु दड़को ॾिए त पोइ उहो बसि ईअं खणी वेही रहूं। केरु कंहिं कम तां न चए भई ॿाहिरि न वञ त बसि उहो रुसी वञूं। अहिड़ा अनेक ऐब असां में आहिनि, उहे कढणा आहिनि। इहे इलाही ॻाल्हियूं असांजे ज़िंदगीअ में थींदियूं, सभिनी जे में थींदियूं हूंदियूं ऐं थींदियूं आहिनि। केॾी महिल ससु चवंदी पेके न वञ, चवंदी न केॾी महिल, त असां उहो ॼाणण जी कोशिश न कंदासीं त छो थी चए, मूंखे हींअर छो थी जले, उहो ॼाणण जी कोशिश न कंदासीं, सिधो वेंदासीं। हुन ॾेराणीअ खे त मुंहिंजे खे जलींदी कान्हे, उहा थी कोन आई हाणे अञा, पर उहा वई त तव्हांजे घर में प्रॉब्लम कोन हूंदी, हींअर आहे, उहो न ॾिसंदासीं। मुंहिंजे भेड़ीअ जीअं कंदी आहे सदाईं, जेतिरो घर में रिली मिली हलंदासीं न, उन में जेतिरो मज़ो आहे न, एतिरो अलॻि में कोन अथव मज़ो। जेके अकेलियूं रहंदियूं उन्हनि खां पुछी ॾिसो त केतिरियूं उन्हनि जे मथां जवाबदारियूं। पोइ त पेका बि विसरी था वञनि। त जेसिताईं ॾेराणियूं गॾु अथव, ससु अथव, तेसिताईं उन जो मज़ो वठो। वेह रहे साड़ कढी छॾियो सफ़ा। हींअर त खणी कंहिंखे कोई झले कान थो त न वञे, पर बाय चांस का ॻाल्हि अहिड़ी थींदी आहे त उनखे सम्झण जी कोशिश कयूं, पोइ दुख न थींदो, पोइ साड़ न थींदो, वेर न रखंदासीं उन सां। ॿधीअ में जेतिरो मज़ो आहे नी, एतिरो विढ़ण में कोन्हे मज़ो। साईं लाला राज चवंदा, ॾेराणी कुटीअ जो कटोरो खाई वञे त चओ मां खाधो। हा, त उहे ॻाल्हियूं असांखे सिखणियूं आहिनि। एको कयो, एके में हिंदुस्तान आज़ाद थियो। आज़ाद थियो हिंदुस्तान एके में।
इहा अॻु में ॻाल्हि ॿुधल हूंदव, असां सफ़ा नंढियूं हूंदासीं त असांखे इहो हिंदीअ में सबक़ु ईंदो हो। हिकिड़ो सेठ हो, हुनखे 4 पुट हुआ। पोइ जॾहिं वीचारो ॿुढो थियो, अंत समो हुनजो आयो, त चइनी पुटनि खे घुराए थो, सॾु थो करे। 4 ई आया, चइनी खे चए थो त 4 हिकु लकड़ी खणी अचो। उहे खणी आया। हिकु ॼणे खे चई साणी इहे 4 गॾु ॿध डोरीअ सां, 4 ॿधई। पोइ चई साणी इहे भञ 4 4 जो गॾु हुयूं त भॼन न पयूं उहे लकड़ियूं। घणेई हुन महिनत कई, वरी ॿिए खयूं, वरी 3 खयूं, 4 खयूं, कंहिंखां बि न भॻी। चई साणी खोलियईं, चइनी खे हिकु ॾिनई, चई साणी इहे 4 भञो। ऐं चइनी जो ईअं हिकु ठका कयो त 4 भॼी पयूं। हिकु लकड़ी चइनी खे आई त सेठ चवनि थो त हिन जो मतिलबु तव्हां सम्झव? चईसि न बाबा, असां त कोन सम्झियासीं। चईसि इहो मतिलबु इन जो ईअं आहे त 4 गॾु थी रहंदव न त तव्हांजो घर कोई तोड़े न सघंदो, कंहिंखे ताक़त कोन्हे जो तव्हांजो घर खे ड्राए सघे। ऐं अलॻि अलॻि थी वेंदव त पोइ तव्हां ॾिसो था जीअं लकड़ियूं भॼी पयूं, ईअं तव्हांजो घर भॼी पवंदव। फ़ाइदो वठी वेंदा आहिनि न ॿिया। एके में एॾी ताक़त आहे, गॾ में भई एॾी ताक़त अथव, मूंखां पोइ 4 ईअं गॾु रहिजो। हिकिड़ो सेठ हो, 2 पुट हुअसि हुनखे। चए पियो हाणे मां ॿुढो थियो आहियां त ॿिन्ही खे अज़द मिल्कियत करे ॾियां, विराए ॾियानि ॿिन्ही खे। ॿिन्ही भाउरनि ॿुधो त हाणे असांखे भई बाबा मिल्कियत विराए थो ॾिए। त वॾो पुटु पहिरियों वियो पीउ वटि, चईसि बाबा मां ॿुधो आहे त तव्हां भई मिल्कियत विराए था ॾियो असांखे। चईसि हा पुट, मुंहिंजे हयातीअ जो भरोसो आहे कोन, हाणे मां ॿुढो थी वियो आहियां, मूंखां पोइ तव्हां विड़ी मरो, तंहिंखां हाणे ई मां तव्हांखे अधु अधु करे ॾेई थो वञाव। त चईसि बाबा हिकु ॻाल्हि मां चवांव? चईसि हा चओ। चईसि मञींदव? चईसि हा चओ। चईसि मुंहिंजे नंढे भाउ खे आहे न वधीक हिसो ॾिजो। चईसि छो? चईसि उहो नंढो आहे न, तव्हां जीअं पीउ आहियो त असांखे हिसा ॾियो था, त मुंहिंजो बि हक़ु आहे, मुंहिंजो फर्ज़ु आहे त मां नंढे खे भई पंहिंजे मां बि हिसो ॾियां। त अधु अधु कयो न त मुंहिंजे मां बि कुझु हिसो नंढे खे ॾिजो। चईसि ठीकु आहे। उहो वियो, वरी आयो नंढो। चईसि बाबा मां ॿुधो आहे तव्हां मिल्कियत विराए था ॾियो। चईसि हा पुट विराए थो ॾियां, मां जीअरे करे वञा। चईसि पोइ मां हिकु ॻाल्हि चवांव? चईसि हा चओ। चईसि मञींदव? चईसि हा चओ। चईसि मुंहिंजे वॾे भाउ खे आहे न थोरो हिसो वधीक ॾिजो। चईसि छो? वधीक छो ॾियांसि? चईसि वॾो आहे न, मूंखां अॻु आयो आहे, त हुनजो हक़ु वधीक आहे, उनखे थोरो वधीक ॾिजो, मुंहिंजे मां बि ॾिजोसि। त ॿुढो भाई चए थो जंहिंजे घर में अहिड़ा पुट हुजनि त उनजो घर त सुर्ग आहे न, पोइ मां दार छो कयां, भले गॾु वेठा हुजनि। पोइ मिल्कियत विराए ई नथो। जिते ॾियण जी भावना हूंदी आहे न, चवंदा आहिनि उते रामायण लिखजंदो आहे। जिते खसण जी भावना हूंदी आहे उते महाभारत थींदो आहे। इहा केॾी वॾी ॻाल्हि आहे। हू चए मुंहिंजे मां हिसो हुनखे ॾिजो,
हू चयो उनखे ॾिजो। सुठा संस्कार। संस्कार सुठा थिया न त पोइ त अहिड़ा त गॾु रही सघंदा न। अजायो अहंकार में अची पाण खे कुझु सम्झंदे त हिन मां ईअं साबित थियो त तो अञा गुरू कृपा हथ न कई आहे। अहंकार में अची पाण खे कुझु सम्झण, आई एम समथिंग, माना ईअं सम्झ त तूं गुरूअ जी कृपा हासिल न कई आहे। असां उहा विञाए था कयूं, हू त करे थो, गुरूअ जो कमु ई आहे कृपा करणु, पर उहा असांखे ईअं वठण ॾांहुं नथी अचे। गुरूअ खे ॿियाई न हूंदी आहे, हुनखे सभु सिक हिकु जहिड़ा हूंदा आहिनि, पर जेको किरे उहो पाए, इहो त आहे न, किरपा किर त पाए, जेको निमियो सो खटियो। अहंकारी त पोइ विञाए छॾींदो, मिलियल ॾात बि उन खां पोइ खसिजी वेंदी आहे। हुनखे ॾियण में बि देरि कान्हे त खसण में बि देरि कान्हे। हू दयालु दातार बा तो बेपरवाह बादशाह बा, हू ईअं कोन चवंदो त हे राजा आहे, वॾो सेठ आहे त हिन खां न खसियां, हू खसे बि सघे थो। खणी केॾो बि वॾो या गुणवान बणिजी वञे त बि रूहानी रहबर अॻियां निमाणो थी रहो। केॾो बि वॾो बणिजी वञे त बि हुनजे अॻियां असां निमाणा थियूं, हुनजे अॻियां असां कुझु कोन आहियूं। भले केॾा बि पैसे में वॾा हुजूं, पदवीअ में वॾा हुजूं, कुटुंब में वॾा हुजूं, बल में वॾा हुजूं, त बि हुनजे अॻियां असां नथिंग आहियूं ऐं रहूं बि ईअं आहियूं त साईं जे हुनजे अॻियां ज़ीरो, पर असांखे उहो रहणो ईअं आहे। पाण खे कुझु बि न सम्झूं, तोखे ख़बर ई कान पवंदी त अहंकार रूपी गुणो अंदर ई अंदर खोखलो करे छॾींदई। रहबर ख़ुशि हूंदई त वक़्त ते ख़बरदारी करे बचाए वठंदई। सची ॻाल्हि आहे न, जे तो ख़बर ई न पवंदई त अहंकार रूपी गुणो अंदर ई अंदर खाई छॾींदई, खोखलो करे छॾींदई। पर रहबर असांजे मथां अगरि ख़ुशि हूंदो, उन जा हथ असांजे मथां हूंदा त उहो असांखे सुजाॻ करे छॾींदो, बचाए वठंदो उन खां। त उन खे ख़ुशि करण जा असां यतन कयूं, सतगुरनि खे ख़ुशि करण जा असां यतन कयूं। बसि उहो छा में ख़ुशि आहे, उनखे छा थो वणे, उहो कुझु घुरे कोन थो। संत कॾहिं घुरंदा कोन अथव, चवंदा आहिनि संत जिते बि वेंदा आहिनि न तो ॾियण ईंदा आहिनि, वठण न ईंदा आहिनि। बसि हू ईअं चाहींदा आहिनि त हे मुंहिंजा ॿार जेके मुंहिंजे आज्ञा में हुजनि। बसि माउ पीउ जे आज्ञा में जेके ॿार हूंदा आहिनि त माउ पीउ केॾा ख़ुशि हूंदा आहिनि, ख़ुशि हूंदा आहिनि न, मुंहिंजा ॿार मुंहिंजे आज्ञा में। त गुरू उन ते ख़ुशि थींदो आहे, हुनजा वचन खणूं, हुनजी आज्ञा में हलूं, हुनजे ॾिनल राह ते हलूं। बसि हुननि खे असां छा ॾेई सघंदासीं, असां वटि आहे ई छा जो ॾेई सघंदासीं। जे ॾियूं था त उन्हनि जे ॾिनल मां कुझु ॾियूं था, हुन मण ॾिनो आहे तॾहिं असां कण ॾियूं था।
घणो करे माण्हू भक्ति मार्ग में थोरो ई अॻिते वधंदा आहिनि त माण्हू वॾाई विच में रुकावट विझी छॾींदा आहिनि। जेकॾहिं सॼो जनम उन में ई फाथो रहियो त केॾी न दुख जी ॻाल्हि चइबी। केॾी दुख जी ॻाल्हि चइबी। थोरो अॻिते था वधूं त मान ऐं वॾाई असांखे विच में अची था वञनि, अॻिते वञण खां रोकनि था ऐं असां उन में फासी था वञूं। किथां थोरी वॾाई मिले थी त असांखे उहा वणे थी, केरु थोरो मान थो ॾिए त असांखे उहो वणे थो, कोने में पूरा लॻा पिया आहिनि। कुझु सुठो कमु थोरो ई कयूं था त जेसिताईं असांजी वाह वाही नथी थिए तेसिताईं वणे नथी ॻाल्हि। मां ही सुठो कमु कयो त कंहिं चयो त कोन, केरु त चए हा, उन में असां पोइ रुकिजी था वञूं, तरक़ी पोइ करे नथा सघूं। जेतो इहा केॾी दुख जी ॻाल्हि आहे। उन्हनि ॻाल्हियुनि ॾे न निहारे, उन्हनि ॻाल्हियुनि खे फिटी करे असां अॻिते वधंदा वञूं त पोइ मथे असां पहुची वेंदासीं। हिकु हिकु ॾाको करे असांखे मथे चढ़णो आहे। चढ़ंदा ईंदासीं त पहुचंदासीं, भले आस्ते आस्ते, पर पोयां पेर न कयूं, अॻिते हलंदा हलूं। कोई जी अॻिते विखड़ी वधाईंदसि, पेर न पोइते वञा। ईअं न सम्झजां त हाणे मां भक्ति मार्ग में घणो मथे चढ़ी वियो आहियां ऐं कारी ईंदे ई किरी पवंदे। अञा त रस्तो घणो लंबो ऐं सूक्ष्म आहे। सतगुरनि जे दर तां माफ़ी वठ, सदाई महिर जी गुर कर त अॻिते वधण लाइ रस्तो साफ़ थी वेंदई। ईअं न सम्झूं त मां भई अॻिते इलाही वधी वियो आहियां, मां सभु करे छॾियो आहे, मां सभु पाए छॾियो आहे। हुन खां महिर जी गुर कंदा अचूं, बसि कृपा जी मांग, हुनजो हथ सदाई असांखे खपे, उहो हथ न हटाए असांजे मथां। उन जे साथ खां सवाइ असां कुझु कोन आहियूं। हिकु विख बि असां अॻिते न खणी सघंदासीं उन खां सवाइ। उन खां कृपा घुरंदा अचूं। असां सदाई उन जे दर जा भिखारी आहियूं। भीख पिनंदा अचूं, उन जी कृपा जी मांग असां कंदा अचूं। असांजा गुरु कहिड़ा आहिनि? फ़क़ीर। हिकिड़ो ॼणो कंहिंखां पुछे थो त भिखारी ऐं फ़क़ीर में कहिड़ो फेर आहे? भिखारी ऐं फ़क़ीर ॿिन्ही में भई फ़र्क़ु कहिड़ो आहे? त हू जवाब थो ॾेसि त ज़मानो जंहिंखे ठुकराए उहा भिखारी, जेको ज़माने खे ठुकराए उहा फ़क़ीर। वॾी ॻाल्हि आहे न। त असांखे अहिड़ा गुरू मिलिया आहिनि। वरी चओ भिखारी ऐं फ़क़ीर में भई कहिड़ो फेर आहे? त हू जवाब थो ॾेसि त जेको जंहिंखे ज़मानो ठुकराए उहा भिखारी। भिखारी कंहिंखे वणंदो छा? कढंदा आहियूं न। ऐं जेको ज़माने खे ठुकराए, दुनिया खे ई ठुकराए छॾे, उहा फ़क़ीर। त अहिड़नि फ़क़ीरनि जा असां ॿार आहियूं। पोइ बि जो कुझु न कयूं त असांखे हैफ़ हुजे। मानुष्य जनम असांजो अजायो आहे। हेड़ो अनमोल जनम पाए असां कुझु हीअं हथ न कयूं, कुझु न कमायूं जेको असां सां गॾु उते हले। हिते लख करोड़ गॾु कयासीं त कहिड़े कम जा?
उन्हनि में सुख कोन्हे। जेसिताईं असांजे मन खे शांति ऐं संतोष कोन्हे त लखनि करोड़नि में सुख कान्हे। केतिरा त सदाई अशांत रहंदा आहिनि ऐं कंहिं न कंहिं जी शिकायत कंदा ई रहंदा आहिनि। खेनि इहा ख़बर ई कान्हे असांजे अंदरि रूहानी कमज़ोरी आहे, उनजो इलाज करियूं। अंदर में अशांत रहंदा आहिनि त जॾहिं रूहानी कमज़ोरी आहे असांजे अंदरि, असां मन जो चवणु मञी मञी हुनखे ताक़तवर करे छॾियो, आत्मा खे ईअं दबाए छॾियो आहे कमज़ोर करे, त शांती किथां अचे? हींअर जो सभु माण्हू चवनि था त मुंहिंजे घर में दुख आहे, मुंहिंजे घर में दुख आहे, मुंहिंजे घर में हे आहे, मुंहिंजे घर में हे आहे। त दुख इन करे था अचनि जो असां नाम जपण छॾे ॾिनो आहे सफ़ा। हुन भॻवान खे यादि असां कयूं ई कोन था। असुर जो उथणो कोन्हे, नाम जपणो कोन्हे, सनानु करणो कोन्हे। त पोइ तॾहिं दुख काहे था पवनि? नाम में ताक़त है। हींअर त उथण कंहिंखां पुॼे ई नथो। असुर जो उथण पुॼे थो? निंड प्यारी आहे, भले निंड बि कयूं, पर हे जेको ज़रूरी आहे उहो त कयूं। नाम रूपी कमाई कयूं बस, जेका असांखे हिते बि सुख ॾिए उते बि सुख ॾिए, लोक बि सुखी परलोक बि सुहिणो, हिते बि बहारी उते बि बहारी। बोलो सतगुरु देव भगवान की जय। सतगुरु सुमत जो दान खपे, पंहिंजे चरणनि जो ध्यान खपे। सतगुरु सुमत जो दान खपे, तुंहिंजे चरणनि जो ध्यान खपे। कूड़ कपट खां रखिजि परे, कूड़ कपट खां रखिजि परे। पंजई विकार जा कढिजि करे, पंजई विकार जा कढिजि करे। माल न पियो मेहमान खपे, माल न पियो मेहमान खपे। तुंहिंजे चरणनि जो ध्यान खपे, सतगुरु सुमत जो दान खपे। तुंहिंजे चरणनि जो ध्यान खपे। भगवान खपे, भगति तुंहिंजी भगवान खपे। तुंहिंजे चरणनि जो ध्यान खपे, सतगुरु सुमत जो दान खपे। लाला राज सुमत जो दान खपे। तुंहिंजे चरणनि जो ध्यान खपे, तुंहिंजे चरणनि जो ध्यान खपे। मरंदे भी मुन बोड़ा
गुरु सन छोड़िया मां प्रीत गुरु सन छोड़िया मां माधव के ज्ञान कपे संगत के ज्ञान कपे चरण जो ध्यान कपे गुर सुमत जो दान कपे राधा राज सुमत जो दान कपे चरण जो ध्यान कपे चरण जो ध्यान कपे। बेड़े में चढ़ो सभई अज सुमत जो ज्ञान मिलंदव। ये बेड़ो ही अहिड़ो आहे, चढ़ो संतन जे बेड़े में, चढ़ो सदन जे बेड़े में, चढ़ो संतन जे बेड़े में, चढ़ो सदन जे बेड़े में, बेड़ी चित्तोड़े वेंदड़ आई रे, बेड़ी चित्तोड़े वेंदड़ आई रे। बेचड़ी वयो सदनो बेचड़ी वयो सदनो बेचड़ी वयो सदनो बेचड़ी चढ़ी गई कन्या बाई रे बाबा चढ़ी गई कन्या बाई रे नामो बेचड़ी वयो नामो बेचड़ी वयो नामो बेचड़ी वयो नामो बेचड़ी वयो चढ़ी गई मीरा बाई रे बाबा चढ़ी गई मीरा बाई रे। संजे डेरे में चढ़ो सदन जे डेरे में चढ़ो मान चढ़ते मार्च पंडते मान चढ़ते मार्च पंडते उछाई डरे कुटिया में खाई डरे कुटिया में मेरी जो न पाया महाराजा जो न गाया मजूरियों जो न पाया महाराजा जो न गाया जोगी जग में व्याधि सगना जोगी जग में व्याधि सगना पर मुई जो जोगी प्यारो पर मुई जो जोगी प्यारो अरे वैर कजते हो मालिक देखी तो मन समझारो कोई समझे ना समझे कोई समझे ना समझे उद्धार जीवयो बेड़ो पार जीवयो उद्धार जीवयो बेड़ो पार जीवयो आए सपने संतन में तो पारो आए सपने संतन पुठियां ताईं वई आहियां, पोयां ताईं। मुंहिंजो साईं लाला राज प्यारो ओ मुंहिंजो साईं लाला राज प्यारो मुंहिंजो जय आहे जाप जपायो ओ मुंहिंजो जय आहे जाप जपायो नाम जो आहे परताप वसायो ओ नाम जो आहे परताप वसायो आहे अलख हरो आहे अलख संदो हरो मुंहिंजो साईं लाला राज प्यारो मुंहिंजो साईं लाला राज प्यारो। हाणे हिते अची सभु पीअंदव छा? चांहि? हाणे मां पुछांव न त सभु चइजो हिकु कप चांहि। हिकु कप पीअंदव की ॿ पीअंदव सभु? हिकु कप चांहि। तव्हां छा पीअंदव? हिकु कप चांहि। तव्हां छा पीअंदव? हिकु कप चांहि। छा पीअंदव? हिकु कप चांहि। छा पीअंदव? हिकु कप चांहि। चांहि में पवंदो आहे खीर, असांजो साईं पीरनि जो पीर। चांहि में पवंदो आहे खीर, असांजो साईं पीरनि जो पीर। तव्हां छा पीअंदव? हिकु कप चांहि। तव्हां छा पीअंदव?
हिकु कप चांहि चांहि में पवंदी आहे पत्ती साईं ॾींदो नाम जी शक्ति चांहि में पवंदी दिया पत्ती साईं ॾींदो सपन जी शक्ति तव्हां छा पीअंदो हिकु कप चांहि छा पीअंदो हिकु कप चांहि चांहि में पवंदो आहे पाणी असांजी माता साहिब राणी चांहि में पवंदो आहे पाणी असांजी माता साहिब राणी तव्हां छा पीअंदो हिकु कप चांहि तव्हां छा पीअंदो हिकु कप चांहि चांहि में पवंदी आहे अदरक अम साहिब सेखारनि सबक चांहि में पवंदी आहे अदरक अम्मा सेखारनि सबक तव्हां छा पीअंदो हिकु कप चांहि छा पीअंदो हिकु कप चांहि चांहि में पवंदा फोटा दादी साहिब ॾींदा फोटा चांहि में पवंदा फोटा दादी साहिब ॾींदा फोटा तव्हां छा पीअंदो हिकु कप चांहि छा पीअंदो हिकु कप चांहि फिकी चांहि थी वई हाणे खंडु विझो ऐं नूंहं चांहि में पवंदी आहे खंडु असांजा दीदी साहिब चंड चांहि में पवंदी आहे खंडु असांजा दीदी साहिब चंड तव्हां छा पीअंदो हिकु कप चांहि जोर सां चओ न हाणे तव्हां छा पीअंदो हिकु कप चांहि छा पीअंदो हिकु कप चांहि चांहि सां खाइबी खारी असांजी संगत ॾाढी प्यारी चांहि सां पीअंदी खारी असांजी संगत ॾाढी प्यारी तव्हां छा पीअंदो हिकु कप चांहि छा पीअंदो हिकु कप चांहि रील मां ठाहियो चांहि सां खाई आहे पूरी